नाज़िन कोटलालू हादसे जो शिकार थियल मासूम शागिर्दनि जा वारिस हंजू हारींदे चवनि था त साणनि वॾो ज़ुल्म थियो आहे। आवाज़ टीवी कोटलालू जे रिपोर्टर ज़ुबैर मरी सां ॾुखोयल कुटुंब ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो तव्हांखे ॾेखारियूं। ही जी वेन आई हुन बीठलनि मथा चढ़ी हुई हली उन किराया वरी वरी जेकी ॿी वेन आई उनखे सफ़ा चीथाड़े सभिनी खे छे ऐं पोइ असांजो फोन ओचिंदो अची हली असांजी भॼी वाधासीं पहुतासीं कंहिंजी चोपल किथे पई हुजे कंहिंजी किताब किथे पियो हुजे असां सुञाणे न पिया नंढड़ा पिया सघूं। कोटलालूअ जे बदनसीब कुटुंब मायरुनि ऐं पीअरुनि खे इहा सुधी न हुई त हार सिंगार करे स्कूली यूनिफॉर्म पहिरें मोटरसाइकिल ते स्कूल वेंदड़ संदन जिगर जा टुकड़ा ओचितो कंहिं जलाद ड्राइवर जी गफ़लत सबबि मौत जे मुंहं में हलिया वेंदा। स्कूल वञण वक़्तु ठरी मीरवाह खां कराची वेंदड़ वेन मेहरान हाईवे ते मोटरसाइकिल ते वेंदे शागिर्दनि हुबदार, बरसात अली, अलीजान, ज़फ़र अली, मुज़फ़र मरी ऐं इम्तियाज़ मरीअ खे स्कूल जे ई साम्हूं चीभाटे मारे छॾियो। हिक ई कुटुंब जे 6 भातियुनि जिन में 2 भाइर बि शामिल हुआ तिन जी ओचिते मौत न रुगो बदनसीब कुटुंब पर सॼे इलाइक़े जे माहौल खे सोग में वकोड़े छॾियो। कोटलालू भरिसां ॻोठ रईस हुसैन बख़्श मरीअ जे 5 फौती शागिर्दनि समेत 6 ॼणनि जा जनाज़ा खॼण वक़्तु क़यामत जो मंज़र ॾिसण में आयो। जनाज़े निमाज़ में ज़िले ख़ैरपुर जे सेफ इंतज़ामिया जी टीम समेत ख़ैरपुर बार जनरल सेक्रेटरी अल्ताफ़ हुसैन मरी, पीपी ज़िले जनरल सेक्रेटरी शिराज शौकत राजपर, पीर अहमद अली शाह दरगाह रानीपुर, हसनैन बघड़, निज़ामुद्दीन मंगियो, तारिक हुसैन मरी, जुमन ख़ास खेली, कादिर बख्श ख़ास खेली, रईस अली रखियो ख़ान मरी, रईस हुसैन बख्श मरी, फहद बशीर ख़ान बांभण, मुश्ताक शाह, रोशन अली मरी ऐं ॿियनि समेत सियासी समाजी शहरियुनि ऐं शागिर्दनि समेत हज़ारे माण्हुनि शिरकत कई। उन खां अॻु कोटलालू समेत मंगिया नाको ऐं ॻोठ गुला नबी आराईअ वटि मेहरान हाईवे ते हिन साने ख़िलाफ़ धरना हया विया जेके 5 कलाक जारी रहिया। होॾां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां वाक़े जो नोटिस वठण बाद एसएसपी ख़ैरपुर, डीसी ख़ैरपुर ऐं पीपी अॻवान एमपीए साजिद बांभण जे पहुची केस दाख़िल करण सां गॾोगॾु कार्रवाई करण जे ख़ातिरनि बाद धरना ख़तमु कया विया। शहरियुनि दाहियो त हेवी ट्रैफ़िक मथां कलम 144 तहत पाबंदी लॻल हुजण बावजूद ट्रैफ़िक खे मेहरान हाईवे तां गुज़रण जी खुली छूट मिलियल आहे। 3 वेनूं जेकियूं कापी स्टेशन में सखर खां निकितियूं, हिकिड़ी डोम हुजे अल मुर्तज़ा, ॿी हुजे अल फुकरा ऐं हिकिड़ी हुजे नवाब शाहरी। त ही जीअं वेन आई हुन बीठलनि जे मथां चढ़ी हुई हली उन किराया वरी वरी जेकी ॿी वेन आई उनखे सफ़ा चीथाड़े सभिनी खे छे ऐं पोइ असांजो फोन ओचिंदो अची हली असांजी भॼी वाधासीं पहुतासीं कंहिंजी चोपल किथे पई हुजे कंहिंजी किताब किथे पियो हुजे असां सुञाणे न पिया नंढड़ा पिया सघूं। खटुनि ते पिया हुजनि 2-3 असांजा इस्ते एक्सपायर थी हलिया, 2 बांधी में थी हलिया, हिकिड़ो नवाब शाह में थी वियो, हिकिड़ो नवाब शाह में अञा दाख़िल पियो अञा उहो बि सीरियस आहे साईं। असांजे रोड खे ब्रेकर कोटलालू में को बि कोन्हे, रस्तो साफ़ आहे। अचनि था कापीटेशन कंदा ऐं ॿियो जेके ब्लू लाइन गाॾियूं आहिनि इहे बि तव्हां बंदि कयो वञनि। इन्हनि जो हिते तमामु असां वटि ध्यानु घणो थो थिए। हिकिड़े महीने में 20-25 माण्हू असांजा हिते महिरबानी करे मदद कयो इन्हनि माण्हुनि खे गिरफ़्तार करे इनखे सज़ा ॾिनी वञे ऐं इहे ऐं असांखे ब्रेकर ॾिना वञनि कोटलालू खे, पर हर शहर खे, कोटलालू खे न पर हर शहर खे ब्रेकर बि ॾिना वञनि ऐं उन खां पोइ इहे गाॾियूं बंदि थियनि। मसइलो आहे त ड्राइवर जंहिं महिल फ़रार थियो त इहो मुतालबो असां कयो त तव्हां ड्राइवर पेश कयो ऐं गाॾियूं ॿई पेश थियनि, ड्राइवर ॿई पेश थियनि, उन खां पोइ जेको आहे उनखे ॾिसंदासीं। तमामु अफ़सोसनाक दिलि ॾुखाईंदड़ वाक़ियो आहे। तमामु मुतालबो इहो आहे त हीअ जेके अल मुर्तज़ा वारा आहिनि इहे तमामु ड्राइवर अण सिखियल आहिनि जेके तमामु घटि पैसे ते रखनि था, सो इन्हनि खे बंदि कयो वञे। का बि कार्रवाई नथी कई वञे। ठरी मीरवाह, कराची, अल मुर्तज़ा वेन सर्विस जा ड्राइवर कोटलालू शहर समेत ॿियनि शहरनि वटां हद खां वधीक तेज़ रफ़्तारी ऐं हिक ॿिए सां मुक़ाबिला करण वारे अमल में मुलविस आहिनि जंहिं करे रोज़ हुननि जी लापरवाही सबबि लाश खयां था वञनि। त ही जीअं वेन आई हुन बीठलनि जे मथां चढ़ी हुई हली उन किराया वरी वरी जेकी ॿी वेन आई उनखे सफ़ा चीथाड़े सभिनी खे छे ऐं पोइ असांजो फोन ओचिंदो अची हली असांजी भॼी वाधासीं पहुतासीं कंहिंजी चोपल किथे पई हुजे कंहिंजी किताब किथे पियो हुजे असां सुञाणे न पिया नंढड़ा पिया सघूं।